कंबर लॻ ॻोठ आचर पंवर जा रवासी प्लाट जे मामले तां झेड़ो ज़ख़्मी थियल मोहम्मद नवाज़ ऐं सॼण पीउ पुट मुमताज़ ख़ातून समेत 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे बर वक़्त हद जे थाणे मई मकोल ते आंदो वियो। उतां लेटर ॾेई कंबर DHQ अस्पताल शिफ्ट कयो वियो। DHQ अस्पताल खां ट्रामा सेंटर लाड़काणे में मोहम्मद नवाज़ पंवर सॼण पंवर खे इलाज मिलंदड़ आहे, पर वारसनि जो चवणु आहे त तमामु सीरियस कंडीशन में आहिनि। पुलिस असांजा जवाबदार गिरफ़्तार नथी करे। असां पंवर असांजा सोट असांजा विढ़िया आहिनि। मोहम्मद हसन माशूक तालिब गोवर जो मसालो आहे, उन्हनि जे करे उन्हनि जी ज़ाल असांजा आचर पंवर जीवन अबड़ो मई मकुला थाणा जेको आहे उन्हनि जी हद जीवन अबड़ो आचर पंवर ॻोठ आहे असांजो, जॻह जो मसालो आहे उन तां। शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब जे आॾो एहतजाज कंदड़ न्याणियुनि मुमताज़ ख़ातून, उज़मा ख़ातून, मासूम बेसम ख़ान पंवर समेत मीडिया जे आॾो मुतालबो कयो त SSP कंबर सां गॾोगॾु वसवारनि खे अपील आहे त एहतजाज जो नोटिस वठी माशूक पंवर, गौर ख़ान, तालिब ऐं आरिफ समेत सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे।